दे ख़बर ससु जे घर छा करण वयो है? हाथ लेण न वियोसि बाबा। अरे कांव हकलण न मां थो चवां ससु जे घर छा करण वयो है? छा करण? थाव केड़ा थाव तोखे खपनि? वो मां अदी के चओ तोखे खणी ॾियनि न। बस आई हिन खां पुछा कर त उते धिका खण छो वयो? देख त ख़बर जने तू जो एडी रड़ियो हो न तो समझे। हां बाकी मुंहिंजो आवाज़ किनो समझंदो? हाणे हिन जी कननि जी मशीन वठणी पवंदी न त हीअ असां सभिनी खे चरियो करे छॾींदो चरियो। बाबा अमां ज़ोरी वठी आई आहे, मां वापसि थो वञा। माठ करे हाणे हिते वेही रहो, परी खे विसारे छॾ। मां तुंहिंजे लाइ ॿी कुंवार हथ थो कयां। यार थिया बाबा। बाबा काॾे वठी हलने? मेलो लॻो आहे छा? हा तूं सीध सुरमा पाए तयार थी, मां उतां खां खुदी अचां थो। सही आहे न? मेलो लॻो आहे। ओ बाबा पीर कॾा रालू अमां वारो कर सुरमो परा बी जाए। पुट पिणे ओता कते थो वञे, ओता कते मेलो नाए लॻो। तू अजायो बताल नथी। बाईताल अमां केर थो बाईताल करे? हां त आस्ते ॻाल्हाईंदो आहियां। रड़ियूं त तव्हां कंदा हो ऐं इल्ज़ाम वरी मूं मथां त मिर्चू बाईताल थो करे। ओ मिर्चू हेस मां तो हथ थी बता हाणे छॾ ख़बरुनि खे। वञो ओता कते वे त मां घर जो कमकार छॾाए वठां। ना अमां न तोखे मरण कोन ॾींदुसि। जेकॾहिं तूं ख़ुदकशी कंदे त बाबो त असांजी खल लाहे छॾींदो। पोइ असांजो छा थींदो? अल्लाह साईं तू ही हिनखे सम्झ ॾे, तू ही अकुल ॾे। असां त हिन मां फासिजी विया आहियूं।